नबी अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद सलाम पढ़ण जा बेशुमार वाक़िया ऐं रिवायतूं फ़ज़ीलतूं किताबनि में दाख़िल आहिनि। मशहूर साहबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है, अल्लाह पाक के आखिरी नबी रसूल हाशिमी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको मुझी कबर जे वेझो मूं ते सलाम अर्ज़ करे अल्लाह पाक उन ते हिकु मलाइक मुक़ररु फरमाईंदो, जेको मूं ताईं उन जो सलाम भी पहुचाईंदो ऐं उन जी दुनिया ऐं आख़िरत जे कमनि जी किफ़ायत भी कंदो ऐं उन सां गॾोगॾु क़यामत जे ॾींहुं उन सलाम अर्ज़ करण वारे जी शफ़ाअत पिणु कंदो। ए आशिक़ाने रसूल, निहायत ई अज़ीम सआदत आहे जो बाने खे मदीने पाक जी हाज़िरी जो मौक़ो नसीब थिए, जहाँ प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो असां कलमो पढ़ूं था, जंहिंजी महब्बत दिलनि में सजाए रखूं था, जंहिंजी शफ़ाअत जी उम्मीद रखूं था, उन आका करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर वारे रोज़े जी ज़ियारत जो शरफ़ नसीब थिए। सुहिणियूं ॾियारियूं हुजनि, हथ ॿधी करे मथो झुकाए करे दिलि में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी यादि सजाए करे लुड़क वहाए करे तड़पी तड़पी करे पंहिंजे आकाई मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी पाक दरबार में अक़ीदत भरियो सलाम अर्ज़ करे रहिया हुजूं। यकीन करियो, ही सआदत मिली वञण ई तमामु वॾो इनाम आहे। जंहिं ख़ुशि नसीब खे ज़िंदगीअ में हिकु भेरो बि ही मौक़ो नसीब थी वञे, यकीनन उहो मुक़द्दर जो सिकंदर आहे। पर क़ुर्बान वञूं, करीम जो करम रुकजंदो न आहे। जेकी करम वारा हूंदा आहिनि उन्हनि जो करम महदूद न आहे हूंदो। हिकु त हीअ सआदत तमामु वॾी आहे जो बाने खे उते हाज़िरी जो मौक़ो नसीब थी वञे, सलाम अर्ज़ करण जी सआदत मिली वञे। उन सां गॾोगॾु सआदत माणण वारे ते वधीक करम इहो बि थींदो आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में अल्लाह पाक उन बाने सां गॾु हिकु फ़रिश्तो मुक़ररु फरमाए छॾींदो आहे, जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में उन जो सलाम बि पेश कंदो आहे ऐं सलाम अर्ज़ करण वारे जी दुनियावी ऐं उखरवी कमनि में किफ़ायत पिणु कंदो आहे। एसि ताईं बसि नाहे, उन ते वधीक करम मथां करम ही थींदो जो ताजदार रिसालत शहनशाह नबूवत मुस्तफ़ा जान रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं उन सलाम अर्ज़ करण वारे खे शफ़ाअत सां बि नवाज़ींदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा ई मोहतरम इस्लामी भाइरो, हज जी बहार वारी मौसम जारी ऐं सारी आहे। हज जा ॾियारा वेझे खां वेझो थींदा पिया वञनि। ख़ुशि नसीब सआदतमंद आशिक़ाने रसूल हज जी सआदत हासिल कंदा, काबे जो तवाफ़ कंदा, सफ़ा ऐं मरवा जी सही थींदी, मिना में हाज़िरी, मैदान अरफ़ात ऐं मुज़दलिफ़ा जो क़याम थींदो। ही सभु सआदतूं माणण खां बाद आशिक़ाने रसूल दिलनि में इश्क़ रसूल जा ॾिया रोशन करे, अखियुनि में लुड़क खणी तड़पंदे बेक़रार थींदे, ख़ुशीअ मां झूमंदे पंहिंजे करीम आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार आली शान में नूर वारे रोज़े ते हाज़िरी ॾींदा। ही केॾा ख़ुशि नसीब माण्हू हूंदा जिन खे ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे दर जी हाज़िरी जी इजाज़त अता फ़रमाईंदा। काश उहो बि ॾींहुं अचे जो असां गुनहगारनि खे बि ही सआदत मिले, मदीने खां हाज़िरी जो पैगाम अचे ऐं असां गुनहगारनि खे बि मदीने पाक जी हाज़िरी जी सआदत नसीब थी वञे। हे आरज़ू ये दिल की मैं भी मदीने जाऊँ, सुल्तान दो जहाँ को सब हाल दिल दिखाऊँ, काटूँ हज़ार चक्कर तैबा की हर गली के, यूं ही गुजार दूँ मैं अय्याम ज़िंदगी के, फूलों पे जान निसारूँ कांटों पे दिल को वारूँ, ज़र्रों को दूँ सलामी दर की करूँ ग़ुलामी, दीवार दर को चूमूँ कदमों पे सर को रख दूँ, रोज़े को देख कर मैं रोता रहूँ बराबर। हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए, सलाम के लिए हाजिर ग़ुलाम हो जाए। आशिक़ मदीना मौलाना मोहम्मद इलियास कादरी दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे ताजदार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में इस्तिग़ासो पेश कनि था। बुला लो फिर मुझे ए शाह बहरो बर मदीने में,
मैं फिर रोता हुआ आऊँ तेरे दर पर मदीने में। सलाम शौक़ कहना हाजियो मेरा भी रो रो कर, तुम्हें आए नज़र जब रोज़ाए अनवर मदीने में। वहाँ एक सांस मिल जाए यही है ज़ीस्त का हासिल, वो किस्मत का धनी है जो गया दम भर मदीने में। अल्लाह करे असांखे भी इहा सआदत नसीब थी वञे, मदीने पाक जी हाज़िरी जी इजाज़त मिले ऐं मदीने पाक में हाज़िर थी करे शफ़ाअत जी ख़ैरात पिनण नसीब थी वञे। यकीन करियो मदीने पाक जी हाज़िरी तमामु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, करीम आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ज़ाहिरी दुनिया मां पर्दो फरमाईंदे अञा 3 ॾींहं मस गुज़रिया हुआ। हिकु अरब जो ॻोठाणो मज़ार पुर अनवार ते हाज़िर थियो। उन पाण खे क़बर अनवर ते किराए छॾियो ऐं मज़ार जी नूरानी मिटीअ खे पंहिंजे मथे में विझी अर्ज़ु कयाईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कुझु तव्हां अल्लाह पाक खां ॿुधो आहे असां अव्हां खां ॿुधो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक फरमाए थो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। यानी जेकॾहिं उहे पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म करे वेठा हुआ त ए हबीब अव्हां जी बारगाह में हाज़िर थियनि हा, पोइ अल्लाह का मुआफ़ी घुरनि हा ऐं रसूल बि उन जी मग़फ़िरत जी दुआ फ़रमाइनि हा, त ज़रूरु अल्लाह खे घणो तौबा क़बूल करण वारो महिरबान लहनि हा। उन ॻोठाणे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मूं पाण ते ज़ुल्म कयो आहे, यानी मूंखां गुनाह थी वियो आहे। अव्हां जी बारगाह बेकस पनाह में हाज़िर थियो आहियां त जीअं तव्हां मुंहिंजे लाइ इस्तग़फ़ार यानी मग़फ़िरत जी दुआ फ़रमायो। सुभान अल्लाह, करीम आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करम ते क़ुर्बान वञूं। हेॾां ॻोठाणे अर्ज़ु कयो हो, होॾां क़बर अनवर मां आवाज़ु आयो, क़द गुफ़िर लक, यानी तुंहिंजा गुनाह बख़्शिया विया आहिनि। मुजरिम बुलाए आए हैं जाऊ कहे गवाह, फिर रद्द हो कब ये शान करीमों की दर की है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अहिड़ी तरह हिकु रिवायत अल्लामा इब्न जोज़ी उयूनुल हिकायत में बि नक़ल कई आहे त हज़रत मोहम्मद बिन हरब हिलाली रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था त हिकु भेरे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िर हुउसि। मूं ॾिठो हिकु ॻोठाणो यानी अरब जे ॻोठ जो रहण वारो दरबार रिसालत में हाज़िर थियो ऐं करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक तव्हां ते जेको सचो किताब नाज़िल फ़रमायो आहे उन क़ुरान पाक में अल्लाह पाक फ़रमाए थो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। जेकॾहिं उहे पंहिंजे जानियुनि ते ज़ुल्म करे वेठा हुआ त ए हबीब अव्हां जी बारगाह में हाज़िर थियनि हा, पोइ अल्लाह खां मुआफ़ी घुरनि हा ऐं रसूल बि उन जी मग़फ़िरत जी दुआ फ़रमाइनि हा त ज़रूरु अल्लाह खे घणो तौबा क़बूल करण वारो महिरबान लहनि हा। उन ॻोठाणे हीअ आयत पढ़ण खां बाद अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी जे लाइ अव्हां जे करम वारे दरबार में हाज़िर थियो आहियां। अव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक जी बारगाह में पंहिंजो शफ़ी यानी शफ़ाअत कंदड़ बणायां थो। हीअ चई करे उहो आशिक़ रसूल ॻोठाणो ॾाढो रोंदो रहियो। उहो आशिक़ काफ़ी देरि ताईं रोंदो रहियो, पोइ पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी घुरंदो लुड़कनि सां आलियूं अखियूं खणी हलियो वियो। हज़रत मोहम्मद बिन हरब हिलाली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जॾहिं मां सुतुसि त ख्वाब में करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो शरफ़ मिलियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फ़रमायो उन ॻोठाणे सां मिलो ऐं उनखे ख़ुशख़बरी ॿुधायो त अल्लाह पाक मुंहिंजी शफ़ाअत जी बरकत सां उन ॻोठाणे जी मग़फ़िरत फ़रमाए छॾी आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। ए आशिक़ाने रसूल, हिननि ॿिन्ही वाक़िअनि ते थोरो गौर करियो। हिकु वाक़ियो सहाबी रसूल जो आहे ऐं हिकु वाक़ियो कंहिं ख़ुशनसीब आशिक़ रसूल जो आहे। हिननि ॿिन्ही वाक़िअनि ते गौर कयो। हिननि मां वाज़े ख़बर पई त असांजा करीम आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत सां केॾी मोहबत फ़रमाइनि था, केॾा रहीम आहिनि, केॾा करीम आहिनि। थोरो सोचियो त सही, जॾहिं असांजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ खणी आया तॾहिं बि रब हबली उम्मती पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान ते हो।
जेसिताईं दुनिया में तशरीफ़ फरमा रहा उम्मत जे गम में गमगीन रहंदा हुआ। जॾहिं ज़ाहिरी दुनिया में पर्दो फरमायाऊं तॾहिं बि रब हबली उम्मती पाण सॻोरनि जी ज़िबान ते हो। ऐं हाणे जॾहिं त मज़ार शरीफ़ में तशरीफ़ फरमा आहिनि, करम हींअर भी फरमाइनि था, गुनहगारनि जी बख़्शिश भी कराइनि था, शफ़ात भी फरमाइनि था, उम्मत जे हालात खां आगाह भी आहिनि ऐं नसीब भी संवारनि था। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हिते एक शायर शेर लिखे थो त दुनिया मज़ार हशर जहाँ है गफ़ूर है, हर मंजिल अपने चांद की मंजिल गफ़र की है। हिनजी वज़ाहत हीअ आहे त हीअ जेको चंड आसमान ते निकिरे थो, इन चंड जूं मुख़्तलिफ़ मंज़िलूं आहिनि, उन्हनि मां हिकु जो नालो गफ़र आहे। जॾहिं चंड मंजिल गफ़र में हूंदो आहे उन वक़्त खे निहायत बरकत वारो सम्झो वेंदो आहे। शाइर इन ई तरफ़ इशारो कंदे फरमाए रहिया आहिनि त हीअ जेको चंड आसमान ते निकिरे थो हीअ त कॾहिं कॾहिं मंजिल गफ़र में हूंदो आहे, पर तैबा जे चंड नबियुनि जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ई अलॻि आहे। ही उहे मुबारक चंड आहिनि जेकी हर वक़्तु ई मंजिल गफ़र में हूंदा आहिनि। उन्हनि जी हर मंजिल गफ़र आहे। दुनिया में हुजनि तॾहिं बि गफ़ूर यानी बख़्शिराइण वारा, ऐं मज़ार में तशरीफ़ फरमा हुजनि तॾहिं बि गफ़ूर आहिनि, ऐं आख़िरत में जॾहिं मैदान हशर में तशरीफ़ खणी ईंदा तॾहिं बि बख़्शिराईंदा ऐं अल्लाह पाक जी अता सां शफ़ात फरमाए करे पंहिंजे ग़ुलामनि खे जन्नत में पहुचाईंदा। दुनिया मज़ार हशर जहाँ है गफ़ूर है, हर मंजिल अपने चांद की मंजिल गफ़र की है। प्यारा इस्लामी भाइरो, काश 7 करोड़ काश असांखे बि मौक़ो नसीब थिए, असां बि मदीने पाक जी हाज़िरी ॾियूं, गुंबज़ ख़ज़रा जी छांव में सुहिणनि ॼारियुनि जे साम्हूं मथो झुकाए हथ ॿधी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में शफ़ात जी ख़ैरात पिनूं। असां बि अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह, गुनाहनि में भरियल आहियूं, मथे खां पेरनि ताईं गुनाहनि में ॿुॾल आहियूं, तव्हांजो ग़ुलाम तव्हांजे दरबार में हाज़िर आहे, बख़्शिश जी ख़ैरात घुरी रहियो आहे। मैं करके सितम अपनी जाँ पर कुरान से जाऊँ का सुनकर आया हूँ बहुत शर्मिंदा सा, सरकार तवज्जो फरमाएँ, सरकार तवज्जो फरमाएँ। अस्अलुका शफ़ाअत या रसूल अल्लाह, अस्अलुका शफ़ाअत या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व तआला का दुआ है जेको ॿुधो